Assalamualaikum to everyone. Hopefully, the आवाज मुझे अच्छी नहीं होंगी। मैसेज में बहुत ज्यादा कि बैक वीडियो का आवाज क्लियर है तो क्लास स्टार्ट करते हैं। ठीक, आवाज क्लियर है। ओके, मैं जल्दी रूम क्लियर करे तो था। ओके, सो अॼु तव्हांखे थोरो डिफरेंट ट्रेडिंग सिस्टम नज़र ईंदो। मां लैपटॉप तव्हां जेको आहे लॉगिन कयो आहे। चल क्लास खे अॻिते वधायूं था। प्रीवियस क्लास जी जेको आहे सो मूंखे मुश्किल ई हुजनि। नोटबुक नोटबुक ड्राइव ते ॾिसी थो वठां। अच्छा, कुछ सवाल आहिनि त तव्हां करे सघो था। शुरू जा 5 मिंट ऐं लास्ट जा 10 मिंट मां सवाल सेशन रखंदो आहियां। अगरि तव्हांखे प्रैक्टिस में का प्रॉब्लम थी थिए त हूअं ई को लॉजिक जे अंदरि लॉजिक बिल्ड करण जे अंदरि को प्रॉब्लम थिए थो त तव्हां उहो डिस्कस करे था सघो। कमेंट सेक्शन में मूंखे कमेंट कयो। इनशाला तव्हांजे जेके बि सवाल हूंदा हुनजा जवाब ॾियण जी कोशिशि कंदुमि। सो को सवाल न आहे तव्हांजो? सर एनाकोंडा मूं वटि इंस्टॉल तव्हां पहचान ते प्रैक्टिस करे था सघो। ॾिसो, बिल्कुलु तव्हां पहचान ते प्रैक्टिस करे था सघो, पर मसइलो इहो आहे त एनाकोंडा तव्हांखे जेको जुपिटर नोटबुक आहे हिकिड़ो बहितरीनु इन्वायरमेंट ॾींदो आहे। तव्हां डिफरेंट सेल्स ते कमु था करे सघो ऐं हर सेल जेको आहे सो पाण सां लिंक थो करे। तव्हां उहे शयूं हेठि जेको आहे सो हिकिड़े सुठे मैनर में लाइक नोटबुक जी हुन कॉपी जी थी हुन हिसाब सां करे सघो। रही ॻाल्हि पहचान जी त हुन ते तव्हांखे इशू थींदो। हर नई फाइल ठाहिणी पवंदी। हिते नई फाइल ठाहिण जी ज़रूरत ई न आहे। हिकिड़ी नोटबुक ठाहियो ऐं डिफरेंट सेल्स ते कमु कयो। नई फाइल ठाहिण जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी ऐं काफ़ी सुठो एंडी इन्वायरमेंट आहे। त कोशिशि कयो जुपिटर नोटबुक ते कमु कयो ऐं प्रॉब्लम छा थो अचे उहो तव्हांखे मां पहिरियों बि चयो आहे। डिस्कॉर्ड ते जेको आहे सो जेको प्रॉब्लम अचे थो हुनखे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं इंशाल्लाह। या रैंडम बि तव्हांखे जेको आहे सो यूट्यूब ते थोरे वीडियोस मिली वेंदी जंहिंमें इंस्टॉलेशन वग़ैरह जो प्रोसेस ॿुधायो वेंदो। ठीकु आहे। अच्छा, मेक श्योर तव्हां वटि विंडोज़ 8 खां मथे जो जेको आहे सो वर्जन हुजे। छो जो एनाकोंडा 7 में न हलंदो आहे। 7 खां हेठि जेके बि विंडोज़ जा वर्जन आहिनि वो जेको आहे सो सपोर्ट न कंदो आहे। सर रेपलेट क्या है? रेपलेट रेपलेट मुझे लगा कि नहीं से यार। लेट्स एक्सप्लोर और इस रेपलेट। रेपलेट इन पाइथन। रेपलेट वेबसाइट है यार। स्टार्टेड ऑनलाइन। ये आईडी आहे जीअं तव्हांजी जुपिटर नोटबुक थी वई ऐं VS कोड थी वियो, पाइचाम थी वियो। इहे डिफरेंट आहे जेको आहे सो IDEs इन इंटीग्रेटेड डेवलप एनवायरमेंट से जेके तव्हां कोड करे था सघो। ठीकु आहे। पर असां हिन कोर्स लाइ इनशाला नोटबुक कंदा जो प्रोफेशनल जेके मशीन लर्निंग इंजीनियर हूंदा आहिनि, डेटा साइंटिस्ट हूंदा आहिनि, डेटा विजुअलाइजेशन जेके एनालिटिक्स वग़ैरह जा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे बि जेको आहे सो इहे सेम जुपिटर नोटबुक जो ई प्लेटफॉर्म जेको आहे सो यूज़ कंदा आहिनि। अच्छा जी, क्लास थ्री क्लास लास्ट क्लास 3 ना। ठीकु आहे। लास्ट क्लास में असां डिस्कस। अच्छा, ॿिया का सवाल आहिनि त तव्हां चयो था सघो न त सेशन कयो। न माना इनखे यूज़ करणु सुठो आहे। ॾिसो, सबक़ु फ़िलहालु सुठो रिपीटेड नोटबुक आहे बस। ठीकु आहे। बाक़ी अगरि तव्हांखे लॻे थो तव्हां सही सां मैनेज कयो था त ठीकु आहे, न त सफ़ खां हैंडी जेको प्रोफेशनल टूल आहे, प्रोफेशनल IDE आहे ख़ासि करे डेटा साइंस या जेको आहे सो पाइथन जा जेके कोर्स वग़ैरह लिखिया वेंदा आहिनि त ऑब्वियसली उहो यूज़ कया वेंदा आहिनि। त तव्हांखे बि घुरिजे तव्हां उनखे यूज़ कयो। ठीकु आहे। एनी क्वेश्चंस? तो ठीकु आहे। लेट्स मूव ऑन टू अवर टुडे क्लास। लास्ट क्लास में असां वेरिएबल्स ते ॻाल्हायो, स्ट्रिंग खे डिटेल में ॻाल्हायो। ठीकु आहे। स्ट्रिंग ते ॻाल्हि कई। इन खां अलावा असां वेरिएबल नेमिंग सिखिया हुया। 3 रूल्स या वेरिएबल नेमिंग जा।
ठीक वेरिएबल नेम जा डेटा टाइप नोटबुक तव्हां वटि अवेलेबल का कुझु शयूं स्ट्रिंग में रहिजी वयूं त इंशाल्लाह अॼु उहो करण जी मां कोशिशि कंदुमि ऐं वधीक जेके शयूं बाक़ी आहिनि इंशाल्लाह उहो बि कराइण जी कोशिशि कंदुमि सर इन कोर्स खां पोइ डेटा साइंस जो कोर्स कराइजो प्लीज़ ओके नोटिस स्ट्रिंग जा फंक्शन्स पिया पढ़ूं हुन में कुझु फंक्शन रहिजी विया हुआ मां हुनखे टच कयो हुयो मूंखे जेको आहे सो फील थियो त तव्हांखे उहो फंक्शन कराइजनि त इनशाला उहे फंक्शन मां हाणे करायां थो तव्हांखे पोइ पाइथन जो फोल्डर हुयो ठीकु आहे इनखे मां ओपन करे थो सघां टर्मिनल ऐं जुपिटर नोटबुक खे लॉन्च ठीकु आहे नई फाइल थो ठाहियां अॼु क्लास 4 जी पाइथन क्लास जनाब मुंहिंजो मुंहिंजे लैपटॉप जो प्रॉब्लम थो करे कीबोर्ड अलहमदिल्ला हाणे सेट करे छॾियो आहे ख़ैर सुठी शयूं हमेशह जेको आहे सो तव्हांजो जेको टेम्परामेंट आहे उनखे जेको आहे सो टेस्ट थींदी आहे ठीकु आहे हिते असां हिकिड़े सुठे सेशन में साईं ज़ाहिरा तव्हांजी ख़िदमत था कयूं इनमें जेको आहे सो काफ़ी मसाइल ईंदा आहिनि की उहा नॉर्मली का एमरजेंसी त को अहिड़ो कमु न थींदो आहे पर जेको आहे सो जॾहिं क्लास टाइम थींदो आहे 8:30 थींदा आहिनि त किथां न किथां का प्रॉब्लम निकिरी ईंदी आहे छो जो लाइफ आहे इहे में तव्हांखे बि एक्सपीरियंस थींदो इनशाला त जेको आहे सो जेको बि तव्हां सुठो कमु कंदो हुन में तव्हां वटि हर्डल्स ॾाढी हूंदी आहे हुन में कठिनाई वधीक हूंदी आहे त इन शॉर्ट चवण जो मक़सदु इहो तव्हांखे जेको आहे सो असां सां कोऑपरेट करिणो आहे ठीकु आहे जेॾो वधीक तव्हां चैरिटेबल थींदव असां के बि माण्हू ते त इनशाला इन रिटर्न त इहा दुनिया इहा तव्हांजी चैरिटेबल ठहंदी ऑब्वियसली ओके सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्ट्रेटेजी और दिया लास्ट क्लास में पढ़ायो इहो लिखंदुमि त हिते मां हेडिंग विझी थो छॾियां लास्ट क्लास असां छा डिस्कस कयो सो क्लास 3 ओके क्लास 3 में असां डिस्कस कयो हुयो वेरिएबल्स खे डिस्कस कयो स्ट्रिंग खे डिस्कस कयो हुयो ठीकु आहे कॉपी करे छॾी स्ट्रिंग्स के डिटेल में डिस्कस कयो हुयोसि डेटा टाइप्स के डिस्कस कयो हुयोसि ऐं वेरिएबल्स के डिस्कस कयो हुयोसि लास्ट क्लास इंशाल्लाह अॼु जी लास्ट अॼु जी क्लास में असां अॼु जी क्लास में असां टुडे क्लास इंशाल्लाह डिस्कस कंदासीं डिटेल में असां ऑपरेटर्स के डिस्कस कंदासीं ठीकु आहे ऑपरेटर्स के अलावा इंशाल्लाह असां डिस्कस कंदासीं जेके असां स्ट्रिंग्स मेथड्स या फंक्शन के असां कुझु डिस्कस कंदासीं जेके रहिजी विया ऐं वेरिएबल वेरिएबल नेमिंग थी वई वेरिएबल नेमिंग थी वई मेथड ऑफ वेरिएबल नेमिंग खे थोरो टच कंदासीं ठीकु आहे तव्हांजी जनरल नॉलेज लाइ मेथड्स ऑफ वेरिएबल ऐं साल एंड में टाइम रहियो त असां जेको आहे सो नंबर सिस्टम खे बि जेको आहे सो डिस्कस कंदासीं नंबर सिस्टम आम तौर ते डिस्कस न थींदो आहे पर जेको आहे सो नीड आहे ॾींहों ॾींहुं कोर्स खे अपडेट करिणो पवंदो आहे छो जो ॾींहं ॾींहुं तव्हांखे ख़बर आहे कंप्यूटर साइंस जी जेका फील्ड आहे प्रोग्रामिंग जी जेका फील्ड आहे उहो काफ़ी फास्ट फील्ड आहे ऐं जेको आहे सो उनमें जेको आहे सो चेंजिस ऐं अपडेट्स ॾाढी वेंदी आहे रोज़ असांजे अपडेट्स थींदियूं त हुन हिसाब सां तव्हांखे नंबर सिस्टम जी ख़्याल आहे जेको आहे सो कराइण जी अॼु नियत आहे ठीकु ओके सो पहिरियों ऑपरेटर्स ते असां चऊं था बल्कि स्ट्रिंग जा जेके मेथड्स रहिजी विया उनखे डिस्कस कयूं था त स्ट्रिंग मेथड्स खे डिस्कस कयूं था स्ट्रिंग मेथड्स अच्छा जी
नंबर ऑफ कैरेक्टर्स के स्ट्रिंग में केतिरा आहिनि इन लाइ असां वटि हिकिड़ो मेथड हिकिड़ो फंक्शन हूंदो आहे मेथड या फंक्शन सेम आहिनि अॻिते जॾहिं तव्हां ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पढ़ंदो त पोइ इनशाला मेथड ऐं फंक्शन में जेको बेसिक फ़र्क़ु आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि पर फ़िलहाल हिन स्टेज जे लाइ तव्हां इहो कंसीडर कयो मेथड ऐं फंक्शन हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे फॉर एग्जाम्पल मां हिते वेरिएबल थो ठाहियां नेम जो ठीकु आहे नेम मां हिते थो लिखां हिते को बि नेम थो लिखां फॉर एग्जाम्पल मां पंहिंजो नेम थो लिखां हसनैन ठीकु आहे हाणे अगरि लैन हिकिड़ो बिल्ट इन फंक्शन आहे लाइक प्रिंट हिकिड़ो बिल्ट फंक्शन आहे उहो लैन जेको आहे सो पाइथन जो बिल्ट इन फंक्शन आहे अगरि मां डॉक्यूमेंटेशन ॾिसां त हे थो थिए लैन ऑब्जेक्ट आर रिटर्न द नंबर ऑफ आइटम इन अ कंटेनर मतलब हिकिड़े वेरिएबल जे अंदरि हिकिड़े कंटेनर जे अंदरि केतिरा नंबर ऑफ वर्ड्स आहिनि उहो हे कैलकुलेट करे ॿुधाईंदो बशमूल स्पेस खे बि काउंट करे ठीकु आहे सो अगरि मां लैन आहे हिते नेम लिखी छॾियां त हे मूंखे जेको आहे सो ॿुधाए छॾींदो त बाबा हसनैन जे अंदरि जेको आहे सो हेतिरा कैरेक्टर्स आहिनि ठीकु आहे ईअं अगरि मां लिखां को ॿियो वेरिएबल ठाहियां लाइक लेन या लेन जे अंदरि ई अगरि मां वाई लिखां ठीकु आहे त हे चए थो वाई में हिकिड़ो लेटर आहे अगरि वाई ऐं हिकिड़ो स्पेस ॾियां त टू ॿुधाए छॾींदो ठीकु आहे लेटर ॿुधाए छॾींदो इन शॉर्ट लेन हिकिड़ो बिल्ट इन फंक्शन आहे जेको तव्हांखे नंबर ऑफ कैरेक्टर इन अ स्ट्रिंग तव्हांखे उहो रिटर्न ठीकु आहे काफ़ी मोस्ट इम्पॉर्टेंट फंक्शन आहे तव्हां जेको आहे सो काफ़ी गेम्स वग़ैरह या डेटा साइंस जे अंदरि हिन में इन लेन फंक्शन जो काफ़ी जेको आहे सो यूज़ हूंदो आहे ठीकु कुझु ॿी एग्जाम्पल वठूं था लेन फंक्शन लाइ फॉर एग्जाम्पल हिते ॾिठो वञिजे त मां नंबर्स थो जेको आहे सो लिखां ठीकु हे कुझु रैंडम नंबर मां चूज़ कया हिनखे वेरिएबल ए में थो लिखां रन कयो ठीकु अगरि मां हिते टाइप फाइंड कयां ए जी त एनी गैस को गैस आहे टाइप छा ईंदी अगरि मां टाइप रन कयां ए जी त कहिड़ी डेटा टाइप खां ए बिलोंग थो करे आंसर ॾियण जी कोशिशि कयो string integer ओके 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 string ओके सो हे जेको आहे स्ट्रिंग खे रिटर्न कंदो ठीकु आहे स्ट्रिंग खे हिन लाइ रिटर्न कंदो त हिनखे मां स्ट्रिंग जे अंदरि लिखियो अगरि मां डबल कोट्स हटाए छॾियां त स्ट्रिंग हे न रहंदो ठीकु आहे अगरि हिन केस में मां डेटा टाइप पुछां त हे मूंखे इंटीजर ॿुधाए ठीकु आहे तो हे हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि जेका रहिजी वई फॉर एग्जाम्पल MCQ या तव्हांजे इंटरव्यू क्वेश्चन में बि ईंदो आहे ए इज़ इक्वल टू 68 ठीकु आहे या 65 आहे ऐं बी अगरि तव्हां वेरिएबल ठाहियो था उहो 56 आहे त चईंदो ए जी डेटा टाइप छा हूंदी बी जी डेटा टाइप छा हूंदी त ऑब्वियसली जेका टाइप आहे ए जी उहा स्ट्रिंग हूंदी ठीकु आहे छो जो हुनखे असां कोर्स में लिखियो आहे कोटेशन में लिखियो आहे ऐं हे कहिड़े डेटा टाइप सां थो बिलोंग करे बी इज़ इक्वल टू 56 इहो इंटीजर डेटा टाइप सां थो बिलोंग करे अगरि असां चेक कयूं त वाकई पाइथन इंटरप्रेटर बि असांखे ॿुधाए थो त डेटा टाइप जेका बी वेरिएबल जी आहे उहा इंटीजर आहे ऐं ए जी आहे उहा 56 जेको आहे ए उहा स्ट्रिंग डेटा टाइप आहे हिकिड़ो मेथड मां तव्हांखे स्ट्रिंग जो जेको मेथड आहे उहो मुंहिंजे इंपॉर्टेंट मेथड उहो रैंक खां निकिरी वियो कल्ह कवर न करे सघियां त उहा बि तव्हांखे ॿुधायां थो ऐं उहो तव्हांजो इज़ डिजिट ठीकु आहे फॉर एग्जाम्पल ए अगरि ॾिठो वञे ए जो वरी मां वेरिएबल क्रिएट थो कयां 700 ठीकु आहे 700 खे अगरि मां कोर्स जे अंदरि लिखां त हीअ स्ट्रिंग थी वई अगरि मां डेटा टाइप पुछां त हे मूंखे तभी स्ट्रिंग रिटर्न कंदो ठीकु आहे अच्छा हाणे हिकिड़ो फंक्शन आहे इज़ डिजिट तो ए डॉट इज़ डिजिट मां मेथड जेको आहे सो अप्लाई कंदुमि त हे मूंखे छा कंदो हे मूंखे बूलियन रिटर्न कंदो जॾहिं मां हिनखे रन कंदुमि त हे बूलियन थो रिटर्न करे ट्रू हाणे ट्रू जो मतिलबु छा आहे त इस डिजिट जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो मेथड आहे जेको स्ट्रिंग जे अंदरि ॾिसंदो स्ट्रिंग जे अंदरि ॾिसंदो त हिन स्ट्रिंग जे अंदरि को नंबर त न आहे अगरि को नंबर हुजे त हे ट्रू रिटर्न कंदो अदरवाइज़ फॉल्स रिटर्न कंदो ठीकु आहे फॉर एग्जाम्पल हिते ए आहे त स्ट्रिंग पर हे छा कंदो स्ट्रिंग जे अंदरि वञी चेक कंदो त यार स्ट्रिंग जे अंदरि बि
जेको आहे सो नंबर आहे या न। यस, हिते स्ट्रिंग 700 नंबर आहे पर स्ट्रिंग जे अंदरि आहे। इस डिजिट जो इहो ई कमु हूंदो आहे त स्ट्रिंग जे अंदरि वञी चेक करे को नंबर त न आहे। हिते न चेक कयो, स्ट्रिंग जे अंदरि नंबर आहे 700 त हिन ट्रू जेको आहे सो रिटर्न करे छॾियो। फॉर एग्जाम्पल हिकिड़ो ॿियो वेरिएबल ठाहे नेम जो, या मथे नेम जो शायदि मां वेरिएबल ठाहियो आहे। हाँ, ये नेम जो वेरिएबल ठाहियो आहे। अगरि हिन ते मां डिजिट हलायां त लेट्स सी छा आंसर ईंदो। नेम डॉट इज डिजिट, ठीकु आहे। त हे ऑब्वियसली हिते फॉल्स रिटर्न कंदो, छो अगरि मुंहिंजे नाले में को बि नंबर न आहे तो हिनखे जॾहिं रन कयो त हे फॉल्स थो शो करे। ठीकु आहे। त इस डिजिट बि हिकिड़ो इंपॉर्टेंट जेको आहे सो मैथड जेको मूंखां रहिजी वियो। इनशाला तव्हां हिनखे वधीक एक्सप्लोर कजो। मैथड ॾिसण जो तरीक़ो इहो हूंदो आहे जे नाले जो तव्हां वेरिएबल ठाहियो त डॉट दॿायो, ऐं डॉट दॿाए मां जीअं ई टैब दॿाईंदमि न त हे सभु जेको आहे सो हिन जा फंक्शन्स या मैथड मुंहिंजे साम्हूं अची वेंदा। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल अपर छा कंदो आहे, अपर हल पढ़ियो लास्ट क्लास में पढ़ियो त हे सभई लेटर खे जेको आहे सो वॾी ABC में जेको आहे सो करे असांखे रिटर्न कयो। ठीकु आहे। तो ये मेथड तव्हांखे तव्हांजे ओन ते तव्हांजे मतिलबु पंहिंजे जेको आहे सो स्टडी जे हवाले सां हिनखे एक्सप्लोर करणु। ठीकु आहे। हेसि ताईं का इशू को प्रॉब्लम आहे? सर सिंगल कोर्स एंड डबल कोर्स में क्या फ़र्क़ु है? को फ़र्क़ु न आहे, डिपेंड थो करे त तव्हां अगरि जीअं फॉर एग्जाम्पल कोटेशन वग़ैरह लिखो था, जीअं एपोस्ट्रोफी वग़ैरह लिखणी आहे त हुन में डबल कोर्स यूज़ कंदो न त सिंगल कोर्स सां बि कमु थी वेंदो। इहे शुरू जी क्लास में असां हिनखे डिस्कस करे चुका आहियूं। अच्छा जी, ॿियो को सवाल आहे त तव्हां कयो। सर इस डिजिट थोड़ा रिपीट करते थे, अभी रिपीट कर देते हैं। अच्छा, आई डोंट नो तव्हां उर्दू सम्झंदो इंग्लिश सम्झंदो या हिंदी सम्झंदो। लेट्स सी। अब हिते जेको आहे सो असां वटि हिकिड़ो वेरिएबल जे अंदरि नंबर आहे। ठीकु आहे। वेरिएबल जे अंदरि असां स्ट्रिंग खे असां छा कयो आहे, वेरिएबल जे अंदरि विधो आहे, पर स्ट्रिंग जे अंदरि हिकिड़ो नंबर आहे। हाणे इस डिजिट छा कंदो, हुन स्ट्रिंग जे अंदरि ॾिसंदो को नंबर आहे या न। हालांकि हिन जी डेटा टाइप छा स्ट्रिंग आहे, पर इस डिजिट छा कंदो, स्ट्रिंग जे अंदरि बि चेक कंदो को नंबर आहे या न। अगरि को नंबर हूंदो, लाइक हिते ए जो नंबर आहे त असां अगरि इस डिजिट यूज़ कंदासीं त ट्रू ॿुधाईंदो, छो त करे हिन स्ट्रिंग जे अंदरि हिकिड़ो नंबर लिखियल आहे। फॉर एग्जाम्पल स्ट्रिंग हिकिड़ो बुरको थी वियो। ठीकु आहे। हिकिड़ी एग्जाम्पल आहे, स्ट्रिंग हिकिड़ो बुरको आहे। इस डिजिट छा कंदो, हुन बुरके जे अंदरि वञी बि ॾिसंदो त पोइ हिते नंबर त न आहे। अच्छा, नंबर आहे त ट्रू रिटर्न कंदो, अदरवाइज़ वो फॉल्स रिटर्न कंदो। ठीकु आहे। एज सिंपल एज। एनी अदर क्वेश्चन? ओके ओके, क्लियर है। ठीक है ठीक है ठीक है। नेक्स्ट लेसन ते असां अचूं था। नेक्स्ट लेसन हाणे असां इंशाल्लाह ऑपरेटर्स खे एक्सप्लोर करण जी कोशिशि कयूं था। हेडिंग मां हिते विझां थो ऑपरेटर्स। ऑपरेटर्स। अच्छा जी, लास्ट क्लास में जैसे असां कॉन्केटिनेशन पढ़ूं पिया त हुनमें मां तव्हांखे हिकिड़ो ऑपरेटर यूज़ करायो, उहो ऑपरेटर प्लस। ठीकु आहे। अगरि हिते लास्ट क्लास खुलियल हुजे त मां तव्हांखे स्ट्रिंग कॉन्केटिनेशन कराई हुई। फॉर एग्जाम्पल हिते मां ॿ नाला लिखिया आहिनि। ठीकु आहे। ॿ नाला लिखिया आहिनि मां हिते, त हिते छा आहे तव्हां वटि ॿ नाला आहिनि, इन्हनि खे मां ऐड करायो। ठीकु आहे। स्ट्रिंग्स खे ऐड कराई आहे त हिते मां प्लस जो यूज़ कयो आहे। प्लस छा आहे, प्लस हिकिड़ो ऑपरेटर आहे। पर हिन केस में जॾहिं स्ट्रिंग्स खे तव्हां ऐड कराईंदा आहियो त इहो ऑपरेटर कहलाईंदो आहे तव्हांजो, इहो ऑपरेटर तव्हांजो कहलाईंदो आहे कनकेटिनेटर। हिते तव्हां हिनखे प्लस नथा चई सघो, हिनखे तव्हां छा चवंदव, कनकेटिनेटर चईंदव। ठीकु आहे। कनकेटिनेटर चवंदो, कनकेटिनेटर छा कंदो, कनकेटिनेट कंदो आहे ॿिनि स्ट्रिंग्स।
मतलब ऐड कंदो आहे। पर हिते असां मैथमेटिकल जेको आहे सो ऑपरेटर्स पढ़ंदासीं, मैथमेटिकल ऑपरेटर्स। ठीक है, ऑपरेटर थोड़ा हूंदा आहिनि, लॉजिकल ऑपरेटर हूंदा आहिनि, ऊनरी ऑपरेटर हूंदा आहिनि, मैथमेटिकल ऑपरेटर हूंदा आहिनि। इन्हनि में जेको आहे सो असां हिकु हिकु करे डिस्कस कयूं। अच्छा, हिकिड़े मिंट जो तव्हां क्लास जेको आहे सो लीव न कजो, बसि हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजो, मां हिकिड़ो कॉल खे अटेंड करे मां जेको आहे सो क्लास खे जेको आहे सो रखजो बसि। हा सही। ओके, तो फॉर एग्जाम्पल अगर तव्हां हिते अचो, ऑपरेटर्स का मां कंकेटिनेशन ये हिकिड़ो एग्जाम्पल करायां थो, हिनखे फिलहाल कैंसिल कयां, तव्हांजो कॉन्सेप्ट हिकिड़ो क्लियर करायां। फॉर एग्जाम्पल मां ॿ नाला लिखिया हिते, नेम इज इक्वल टू हसनैन, ठीकु आहे, ऐं लास्ट नेम अगर मां लिखां त हिते लिखां थो मां अहमद, ठीकु आहे। अगर मां प्रिंट कयां या हिते लिखां नेम प्लस लास्ट नेम, ठीकु आहे, त हिन ॿिन्हिनि खे हिन ऐड करे छॾियो, त मां हिते स्पेस ॾींदुमि, स्पेस जो बि प्रॉब्लम सॉल्व थी। मतलब हिकिड़ी ये स्ट्रिंग, हिन ये अची वई, मतलब नेम में हसनैन अची वियो, लास्ट नेम में अहमद अची वियो, ऐं हे भई ऐड तो थिए प्लस जी साइन सां। हिते असांजो प्लस साइन एडिशन न आहे, ठीकु आहे। हे जेको प्लस जो ऑपरेटर आहे उहो एडिशन जो ऑपरेटर न आहे, बल्कि हिनखे हिते चवंदासीं असां कंकेटिनेटर, छा कंकेटिनेटर, ठीकु आहे। छो जो हे ॿिनि स्ट्रिंग खे छा थो करे, कंकेटिनेट मतलब ऐड थो करे, पर हिते हिनखे असां एड जेको आहे सो ऐड ऑपरेटर, ऐड जो ऑपरेटर न चईंदासीं, प्लस जो ऑपरेटर न चईंदासीं, छो जो हिते ॿिनि नंबरनि खे ऐड नथो करे, जॾहिं नंबर्स खे ऐड कंदो तॾहिं असां हिनखे प्लस जो ऑपरेटर चईंदासीं, ठीकु आहे। आई होप एसि ताईं क्लियर हूंदो। हाणे मां फॉर एग्जाम्पल हिते लिखां प्रिंट, या प्रिंट ऑब्वियसली हिन में नोटबुक में हूंदो आहे, ख़ैर वरी प्रिंट मां लिखां थो को मसइलो न आहे। हिते अगर मां लिखां रोनाल्डो, ठीकु आहे, रोनाल्डो वन ऑफ माय फेवरेट फुटबॉलर। अच्छा, तो रोनाल्डो ऐं अॻिते मां कंदुमि प्लस हुनजो जर्सी नंबर, रोनाल्डो जो जर्सी नंबर तव्हांखे ख़बर हूंदो 7, ठीकु आहे। अगर मां हिनखे रन कयां त लेट्स सी रोनाल्डो जेको आहे सो 7 सां कंकेटिनेट करे थो या न, ठीकु आहे। रन कयो त मुंहिंजे हिकिड़ो एरर अची वियो। हाणे हे एरर छो आयो आहे, हे एरर इन लाइ आयो आहे त कंकेटिनेटर तॾहिं कमु कंदो जॾहिं ॿ स्ट्रिंग्स पाण में ऐड थींदियूं। हिते छा आहे, हिते रोनाल्डो हिकिड़ी स्ट्रिंग आहे, पर 7 हिकिड़ो नंबर आहे, त यादि रखिजो कंकेटिनेशन कराइणी आहे त कंकेटिनेशन हमेशा ॿिनि स्ट्रिंग्स जे विच में हूंदी, लाइक हिते आहे हसनैन, नेम जे अंदरि जेको हसनैन आहे उहो बि हिकिड़ी स्ट्रिंग आहे, लास्ट नेम जे अंदरि अहमद आहे उहो बि हिकिड़ी स्ट्रिंग आहे। त मां स्ट्रिंग स्ट्रिंग खे त जेको आहे सो ऐड करे थो सघां, कंकेटिनेट करे थो सघां, पर स्ट्रिंग ऐं के नंबर खे मां कॾहिं बि कंकेटिनेट नथो करे सघां, ठीकु आहे। हिन सां जुड़ियल हिकिड़ो टॉपिक ज़हन में थो अचे, अॼु इंशाल्लाह हुनखे बि कवर करण जी कोशिशि कंदासीं, ऐं उहो टॉपिक आहे तव्हांजो, उहो टॉपिक आहे टाइप कास्ट, ठीकु आहे। टाइप कास्टिंग खे बि असां हिते लिस्ट में रखूं था, टाइप, ठीकु आहे। अॼु थोड़ी क्लास लंबी रहंदी, टेंशन न खणंदो, ठीकु। स्क्रीन शेयर थिए थी, शायदि प्रॉब्लम अची वियो, स्क्रीन ओके आहे, शेयर थिए थी तव्हां ॾे? हेलो, ओके ओके। अच्छा जी, फयाज़ अहमद सवाल कयो आहे, सर फंक्शन अप्लाई करण खां पोइ प्रिंट फंक्शन, ॾिसो नोटबुक जे अंदरि स्टैटिक में कुझु बि लिखंदो त उहो बाय डिफॉल्ट प्रिंट जे हुन में हूंदो आहे, तव्हां भले प्रिंट लिखो न लिखो को फ़र्क़ु नथो पए, ठीकु आहे।
सिर्फ जुपिटर नोटबुक जे अंदरि आहे, बाक़ी ॿियनि में तव्हांखे ऑब्वियसली करणो पवंदो। ठीक है, हिते हिकिड़ो एरर ईंदो, छो जे करे कंकेटिनेशन हमेशह स्ट्रिंग ऐं स्ट्रिंग जे विच में। ओके, सो फार सो गुड। हाणे असां ऑपरेटर्स ते था अचूं। ऑपरेटर्स जी मां हेडिंग हिते विझां थो, हेडिंग ऑपरेटर्स। ऑपरेटर्स सां वटि मैथमेटिकल ऑपरेटर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, मैथमेटिकल ऑपरेटर्स हूंदा आहिनि, मैथमेटिकल ऑपरेटर। मैथमेटिकल ऑपरेटर्स के अंदर ऑपरेटर्स, मैथमेटिकल ऑपरेटर्स के अंदर तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा ऑपरेटर्स अची विया? तव्हां वटि अची वियो प्लस जो ऑपरेटर अची वियो, तव्हां वटि माइनस जो ऑपरेटर अची वियो। ठीकु आहे, इहे सभु मैथमेटिकल ऑपरेटर आहिनि। तव्हां वटि डिवीजन अची वई। ठीकु आहे, हिन डिवीजन खे चइबो आहे फ्लोट डिवीजन। फ्लोट डिवीजन, फ्लोट डिवीजन छा आहे, इंशाल्लाह हिनखे डिस्कस कयूं था। ऐं हिन ॿ दफ़ा ॿ दफ़ा फॉरवर्ड स्लैश खे असां चवंदा आहियूं इंटीजर डिवीजन। ठीकु आहे, इंटीजर डिवीजन। इनके अलावा तव्हांजो मॉड्यूलस हूंदो आहे। ठीकु आहे, मॉड्यूलस प्लस माइनस ऐं हिकिड़ो मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे, हे कहिड़ी कैटेगरी में ईंदा आहिनि? हे मैथमेटिकल ऑपरेटर्स जी कैटेगरी। इनके अलावा असां वटि उनरी ऑपरेटर्स अची विया। उनरी ऑपरेटर्स जेके हिकिड़ो जेको आहे सो ऑपरेंड्स वठंदा आहिनि। ऑपरेंड्स सां हुन ते बि ॻाल्हायूं था। लाइक हे हूंदो आहे या त इंक्रीमेंटल हूंदो। ठीकु आहे, इंक्रीमेंटल हूंदो मतिलबु ए इज इक्वल टू ए प्लस वन, या हिनखे स्टैंडर्ड फॉर्म में लिखी सघूं। ठीकु आहे, या त इंक्रीमेंटल हूंदो या डिक्रीमेंटल। मतलब बी ठीकु आहे। ऐं कुझु लॉजिकल ऑपरेटर्स हूंदा आहिनि, उनखे बि इंशाल्लाह डिस्कस कंदासीं। रिलेशनल ऑपरेटर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, बाक़ी लॉजिकल ऑपरेटर्स आहिनि ऑपरेटर इंशाल्लाह जॾहिं इफ स्टेटमेंट मां पढ़ाईंदमि तॾहिं तव्हांखे उनखे डिस्कस कंदमि। फ़िलहाल असां हिननि टिनि खे टच था कयूं। ठीकु आहे, त सभ खां पहिरियों असां मैथमेटिकल ऑपरेटर्स में था वञूं। हिते हेडिंग मां लिखंदमि मैथमेटिकल ऑपरेटर्स। मैथमेटिकल ऑपरेटर्स सेम आहिनि जेके तव्हां जेको आहे सो मैथमेटिक्स में, सिंपल मैथमेटिक्स में पढ़ंदा आहियो। मां हिते जनरल खोले छॾियां कुझु सम्झाणो तव्हांखे। फॉर एग्जाम्पल मूंखे ॿ नंबरनि खे ऐड करणो आहे। मूंखे ॿिनि नंबरनि खे छा करणो आहे? ऐड करणो। त मां छा कंदुमि? फॉर एग्जाम्पल हे मूंखे 5 आहे ऐं हिन में मूंखे ऐड करणो आहे 10। ठीकु आहे, त मूंखे आंसर ईंदो 15। ठीकु, थोड़ी बेसिक मैथ्स मां हिते करायां थो। हाणे हे जेके ॿ टर्म्स आहिनि पाण में ऐड था थियनि, हिननि खे असां छा चवंदा आहियूं? हिननि खे असां चवंदा आहियूं टेक्स्ट। काॾे वियो टेक्स्ट? टेक्स्ट हिनखे असां चवंदा आहियूं ऑपरेंड्स। छा? ऑपरेंड्स। ठीकु आहे, पाण में ऐड थियनि हिननि खे असां चवंदा आहियूं ऑपरेंड्स। ऐं जेका साइन हिननि खे पाण में ऐड, मल्टीप्लिकेशन या सब्ट्रैक्ट थी करे, उनखे असां छा चवंदा आहियूं? उनखे असां ऑपरेटर चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऑपरेटर चवंदा आहियूं। ऐं ज़ारी ॻाल्हि आहे, हे चाहे असाइनमेंट ऑपरेटर आहे। ठीकु आहे, इक्वल टू जी साइन आहे, हे तव्हां वटि फाइनल आंसर। ठीकु आहे, अच्छा जी, हिते जेके ऑपरेंड्स आहिनि उहे ॿ आहिनि। ठीकु आहे, ॿ आहिनि, त हिनखे असां हिन एडिशन खे ॿिनि ऑपरेटरनि जे एडिशन खे असां चवंदा आहियूं बाइनरी ऑपरेटर। ठीकु आहे, छा? बाइनरी ऑपरेटर्स। मतिलबु हिते ॿ ऑपरेंड्स पाण में छा था थियनि?
ऐड कर, ठीक है। ये बाइनरी ऑपरेटर जो बाइनरी ऑपरेटर वो ऑपरेटर बाइनरी जो मतलब ही हूंदो ॿ, त बाइनरी ऑपरेटर मतलब ॿ नंबर पाण में कंहिं बि पर्टिकुलर ऑपरेटर जी मदद सां पाण में छा थियनि सिंप्लीफाई थियनि या ऐड थियनि सब्ट्रैक्ट थियनि मल्टीप्लाई थियनि डिपेंड थो करे ऑपरेटर ते, त उहो तव्हांजी एक्सप्रेशन हूंदी आहे, तव्हांजी इक्वेशन हूंदी आहे, उहा तव्हांजी बाइनरी जेको आहे सो बाइनरी ऑपरेटर्स कहलाईंदा, ठीकु आहे, जेके ॿ नंबरनि खे ऐड सब्ट्रैक्शन या मल्टीप्लिकेशन। द सेम बाइनरी ऑपरेटर अगर मां डिस्कस कयां फॉर एग्जांपल हिते मां कंसीडर कयां a इज इक्वल टू 50, ठीक है, या डायरेक्ट अगर मां हिते लिखा 5 + 10, ठीक है, त हे हिनखे रन कंदुमि त 15 लिखंदुमि। हिते बाइनरी छा थो थिए बाइनरी, ये ॿई छा आहिनि बाइनरी ऑपरेटर, ठीकु आहे। हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि क़ाबिले गौर आहे, हाणे हिते प्लस जो रोल छा आहे, हिते अगर मां 5 + 10 थो चवां त हिते प्लस जो रोल छा आहे, हिते प्लस जो रोल आहे त हे ॿिन्ही नंबरनि खे ऐड करे, ठीकु आहे, त हिते प्लस छा कहलाईंदो, हिते मैथमेटिक वारो जेको आहे सो जेको आहे सो एडिशन जो सिंबल कहलाईंदो, ठीकु आहे, हे एडिशन ऑपरेटर कहलाईंदो। पर स्ट्रिंग जे केस में प्लस छा कहलाईंदो, हिते कंकेटिनेशन जे केस में हे प्लस कंकेटिनेटर कहलाईंदो, ठीकु आहे, इहो डिफरेंट तव्हांखे यादि हुजे लाज़मी आहे। जॾहिं मैथमेटिकली ऑपरेटर जे ज़रूरत थींदो त उहो मैथमेटिकली ऑपरेटर कहलाईंदो प्लस, पर जॾहिं हिते स्ट्रिंग जे केस में ईंदो ॿिनि स्ट्रिंग खे ऐड कंदो त उहो कंकेटिनेटर कहलाईंदो, ठीकु, तो इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में लाज़मी रखो। अच्छा हीअं त असां जेको आहे सो माइनस खे बि करे ॾिसूं था, ऑब्वियसली माइनस जो बि सेम आंसर थो अचे, हिकु बि बाइनरी ऑपरेशन आहे, ईअं तव्हां मैथमेटिकली मल्टीप्लिकेशन बि था करे सघो, 10 × 10 100 ईंदो, 10 डिवाइडेड बाय 10 अगर मां कयां त मूंखे आंसर थो अचे 1.0, 1.0 is 1.0 float or integer, obviously this is float, ठीकु आहे। त तव्हांजो जेको हिकिड़ो जेको फॉरवर्ड स्लैश वारो ऑपरेटर आहे डिवीजन ऑपरेटर, हिनखे असां चवंदा आहियूं फ्लोट, ठीकु आहे, फ्लोट डिवीजन, हिनखे फ्लोट डिवीजन चवंदा आहियूं। आंसर जेको बि ईंदो उहो हमेशह फ्लोट जी फॉर्म में ईंदो, ठीकु आहे, फ्लोट जो आंसर जेको आहे रिटर्न कंदो। अगरि फॉर एग्जाम्पल मथे असां इंटीजर था ॾियूं, हेठि बि इंटीजर था ॾियूं, त सिंपल मैथमेटिक्स में छा हूंदो आहे, इंटीजर सां डिवाइड कंदा त आंसर बि इंटीजर ईंदो आहे, पर हे जेको ऑपरेटर आहे डिवीजन जो इहो फ्लोट डिवीजन, मतिलबु अगरि इंटीजर बि ईंदो हुनखे कन्वर्ट करे छॾींदो थिए फ्लोट, ठीकु आहे। तो अगर तव्हां इंटीजर आहे खे इंटीजर सां डिवाइड कंदो, अगर तव्हां सिंगल फॉरवर्ड स्लैश हयो आहे त हे फ्लोट डिवीजन ऑपरेटर कहलाईंदो ऐं इहो तव्हांखे रिटर्न कंदो हिकिड़ी फ्लोट वैल्यू। त हिते मां अगरि ॾिठो वञे 10 डिवाइडेड बाय 1 ईंदो, 1 इंटीजर ईंदो, पर हिनखे छा कंदो सिंगल असां जेको आहे सो फ्लोट डिवीजन ऑपरेटर यूज़ कयो आहे त हे आंसर असां वटि फ्लोट मिले, भले 2 नंबर इंटीजर हूंदा, मथे फ्लोट हूंदो हेठि इंटीजर हूंदो त ऑब्वियसली आंसर तव्हांजो फ्लोट ईंदो, पर मथे बि इंटीजर आहे हेठि बि इंटीजर आहे त तॾहिं हे तव्हांखे फ्लोट जो आंसर ॾींदो, छो करे फ्लोट डिवीजन ऑपरेटर आहे। इन जे अगेंस्ट जेको आहे तव्हां वटि ऑपरेटर थो अचे डबल फॉरवर्ड स्लैश, यानी कि हे वारो ऑपरेटर, इहो हिन उलट कमु कंदो, भले मथे फ्लोट हुजे हेठि इंटीजर हुजे, हे तव्हांखे आंसर इंटीजर में ई ॾींदो, ठीकु आहे। तो हिते रन कंदुमि त मूंखे 2 जो आंसर अचे, हालांकि ॾिठो वञे त हिन 2 पॉइंट समथिंग ईंदो, पर हे छो जो कहिड़ो डिवीजन आहे, हे आहे तव्हांजी इंटीजर डिवीजन, ठीकु आहे। त मथे इंटीजर हुजे या फ्लोट हुजे, हिनखे आंसर तव्हांखे खणी ईंदो, तव्हांजो हे आंसर खणी ईंदो कंहिंमें इंटीजर में। फॉर एग्जाम्पल हिते मां वेरिएबल थो ठाहियां डिवीजन जे नाले सां, ऐं हिते मां लिखां थो 25, ठीकु आहे, डिवाइडेड बाय 8, ठीकु आहे, 25 डिवाइडेड बाय 8। अगर मां टाइप पूछां डिवीजन की त छा ईंदी, जल्दी कमेंट में मूंखे ॿुधायो, क्लास में थोरो प्रैक्टिस आहे। वाई बिकॉज जेको सिंगल जेको फॉरवर्ड स्लैश वारो डिवीजन आहे उहो तव्हांखे हमेशह फ्लोट में आंसर ॾींदो, हिते बि मां सिंगल यूज़ कयो त ऑब्वियसली हे फ्लोट में आंसर ईंदो। लेट्स रन दिस प्रोग्राम, त हे असां वटि फ्लोट थो ॿुधाए, लेकिन हिते मां डबल बैक स्लैश हणां, हे हुनखे कन्वर्ट करे छॾींदो कंहिंमें इंटीजर में, त हिनखे वरी रन कंदुमि त मूंखे इंटीजर आंसर, ठीकु आहे।
ओके, नेक्स्ट असां अचूं था टॉपिक ते, सॉरी नेक्स्ट असां ऑपरेटर खे ॾिसूं था, उहो ऑपरेटर आहे उनरी ऑपरेटर, बल्कि हिन में मॉड्यूलस खे बि डिस्कस कयूं। हाणे मॉड्यूलो छा हूंदो आहे, कंहिंखे आइडियो आहे मॉड्यूलस जो? फॉर एग्जाम्पल मां हिते जेको आहे सो वेरिएबल ठाहियो, या मां हिते लिखां थो 15 मॉड्यूलस, या कोई इजी 10 10 हुजे, हार्ड मैथमेटिक्स में था यूज 10 डिवाइडेड बाय 4, ठीक है, रन कयो 2 आंसर आए। someone is idea? ओके गुड, फयाज अहमद तो चए जेको रिमाइंडर आहे उहो रिटर्न कयो। बैक टू द जर्नल, नेक्स्ट पेज पे बैक टू द जर्नल। फॉर एग्जांपल हाणे मां छा कयो, 10 खे डिवाइड कयो कंहिंसां, 10 मां डिवाइड कयो। काफ़ी स्टूडेंट खे लॻंदो यार सही बेसिक आहे, पर कुझु अहिड़ा बि स्टूडेंट्स आहिनि जेके जेको आहे सो बेसिक ते बि स्ट्रगल कंदा आहिनि, त हुननि लाइ जेको आहे सो मां कराईंदो आहियां। हिन में को प्रॉब्लम जी ॻाल्हि न आहे, को ऐप वग़ैरह जी ॻाल्हि न आहे, या अहिड़ी काई ॻाल्हि न आहे जो तव्हांखे जेको आहे सो बोर थियो। स्टूडेंट हूंदा आहिनि जेके हिन कॉन्सेप्ट बेसिक क्लियर कराइणा हूंदा आहिनि, त तुंहिंजो काम इहा शइ करणी पवंदी आहे, ठीकु आहे। सो हिते छा हूंदो आहे, 10 मां चवां थो डिवाइड, जो मॉड्यूलस थो वठां 4, मॉड्यूलस छा कंदो आहे, जेको रिमाइंडर हूंदो आहे उहो रिटर्न कंदो आहे। तो लेट्स सी रिमाइंडर कीअं ईंदो, 4 जे टेबल में 10 ईंदो आहे, हिन खां घटि थींदो आहे, घणी दफ़ा ईंदो, ठीकु आहे। तो 2 जा 8 माइनस कंदमि त हिते मूंखे 2। हाणे हिते कोई नंबर आहे न जेको हेठि ईंदो, हिते जेको 2 आहे इहो रिमाइंडर कहलाईंदो, ठीकु आहे। हे छा कहलाईंदो आहे, हे डिवाइज़र कहलाईंदो, दिस इज डिवाइज़र। जेको 4 आहे इहो डिवाइज़र कहलाईंदो आहे, डिवाइज़र। ऐं हे जेको 10 आहे जेको डिवाइड थिए थो, इहो डिवाइडेंट कहलाईंदो आहे। थी सघे थो मां ग़लति हुजां, लेट्स सी चेक करे छॾींदुमि। डिवाइज़र आहे, हे डिवाइडेंट आहे, ठीकु आहे। हे जेको आंसर आयो इहो कोशेंट कहलाईंदो आहे, ऐं जेको हे रिमेन बचे थो इहो रिमाइंडर कहलाईंदो आहे। अच्छा, मां सही के हे जेको 10 आहे इहो डिवाइडेंट ई कहलाईंदो आहे न? जी सर, बेसिक ओके ओके ओके, हे मां सही लिखियो आहे न, 10 10 हिते डिवाइडेंट ई शायदि कहलाईंदो आहे। 1 2 में असां पढ़ियो हुयो, थी सघे मां ग़लति हुजां। बहरहाल 4 डिवाइज़र कहलाईंदो तव्हांजो, 10 डिवाइडेंट कहलाईंदो, डिविजिबल, ठीकु आहे, असां स्कूल में डिवाइडेंट पढ़ियो, ख़ैर आहे को मसइलो न। ऐं जेको बचंदो आहे उहो रिमाइंडर कहलाईंदो आहे। त जेको तव्हांजो मॉड्यूलो हूंदो आहे न, मॉड्यूलो, हिनखे जेका परसेंटेज साइन मां लिखी आहे हिनखे मॉड्यूलो चइबो आहे, ठीकु आहे। मॉड्यूलो, ठीकु आहे, मॉड्यूलो। मॉड्यूलो छा तव्हांखे छा कंदो आहे, जेको रिमाइंडर हूंदो आहे उहो रिटर्न कंदो आहे। त हिन केस में रिमाइंडर 2 आहे, त हे तव्हांखे 2 रिटर्न कंदो, ठीकु आहे। अगरि मां फॉर सां डिवाइड कयां, प्लेट ईंदी आहे न, प्लेटफॉर्म ॾाढो तंग थियो, तव्हांखे इहे ज़ाहिर नथी थींदी, मूंखे ज़ाहिर थी थिए। चलिए, फॉर एग्जाम्पल 2 खे 2 सां डिवाइड करिणो आहे, त 2 खे 2 सां डिवाइड कंदुमि, 2 1 सां 2, वरी 0 रिमाइंडर बचे, ऐं हिते 1 अची वियो। त हे मॉड्यूलो, पर मां 2 जो मॉड्यूलो वठां 2 सां, त मूंखे 0 आंसर अचणु घुरिजे। लेट्स सी आंसर इंटरप्रेटर असां खां वधीक होशियारु आहे या न। तो हिनखे 0 रिटर्न करणु घुरिजे, लेट्स सी 0 रिटर्न, ठीकु आहे। त मॉड्यूलो तव्हांखे हमेशह रिमाइंडर रिटर्न कंदो। मैथमेटिकल ऑपरेटर्स बस एतिरा ही थी विया। हाणे असां अचूं था तव्हांजे तव्हांजे कहिड़े ऑपरेटर, यूनरी ऑपरेटर ते। हाणे यूनरी ऑपरेटर, यूनरी जो मतिलबु छा आहे, त हुनमें अच्छा जनाब, हाणे शायद आवाज़ ताने ईंदी हूंदी। ओके, ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है। यार कराची जे अंदर भी जेको आहे सो गैस जो काफ़ी इशू आहे, लाइट जेको आहे सो कोन्हे, जनरेटर बंदि थी वियो आहे, त मूंखे ई मैनेज करिणो हुओ, ठीकु आहे। असल में छा मसइलो इहो आहे त मां घर में सभा नंढो आहियां, ठीकु आहे। त तव्हांखे ख़बर हूंदी जेको घर में नंढो आहे उहो मुंहिंजो दर्द जेको आहे सो रिलेट करे थो सघे, ठीकु। ओके जी।
सेम सिचुएशन। ओके ओके ओके। तो किथे विया असां? ॾिसो अगेन उहा ई ॻाल्हि, सुठी शइ तव्हां जॾहिं कंहिं सुठे कम में वेंदो त तव्हांखे काफ़ी जेको आहे सो जेको चइबो आहे न ऑब्स्टिकल थींदा, बट वी शुड बी कंसिस्टेंट। लाइट वरी हली वई आहे, त मूंखे लॻे थो क्लास खे जेसि ताईं रखिणो पवंदो, छो जो प्रॉब्लम थी थी सघे लैपटॉप बि बंदि थियण वारो, तंहिं करे क्लास के जेको आहे सो हिते ई रखूं था। इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में असां पोइ हिन एजेंडे खे अॻिते जेको आहे सो कंटिन्यू कंदासीं।